सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। सागे नमूने कंहिं बि चीज़ ते असां करूं, दुख हुजनि, बीमारियूं हुजनि, कष्ट हुजनि, तकलीफ़ूं हुजनि, ॻाल्हाइण जो तरीक़ो हुजे, हलण जो तरीक़ो हुजे, ढंग हुजे, कुझु बि हुजे, घर हलाइण जो हुजे, वॾे नंढाई जो क़दुरु हुजे, जिते बि असां ॻाल्हायूं, असां कंहिं ते बि ॻाल्हायूं, कोई बिज़नेस हुजे, कोई रूहानियत हुजे, असां जिते बि ॻाल्हायूं, असां सभिनी खे सभु कुझु पातो आहे। ऐं एतिरो ॻाल्हाए वेंदासीं जी शायदि कोई चङो भलो न ॻाल्हाए सघंदो हर चीज़ ते, पर उनजे बावजूदि उते ई उनजे साम्हूं ओॾो ॻाल्हियूं कंदा रहंदासीं, उनजे उबतर सभु कुझु कंदा रहंदासीं। छाकाणि त असां ॼाण पंहिंजी वधाइण चाहींदा आहियूं, पर अमल करण महिल असां पोइ ते वेंदा जेसि ताईं असांजे जीवन में उहो अमल न ईंदो, हक़ीक़त न ईंदी, एसि ताईं असांजो सिर्फ़ु ॻाल्हियूं ॻाल्हियूं रहिजी वेंदियूं। ऐं पोइ थींदो उहो ई रहंदो जेको थियणो हूंदो, असां सिर्फ़ु ॻाल्हियूं कंदे कंदे हथु हणंदे रहिजी वेंदा। तंहिंजे करे असांखे पंहिंजे जीवन में कुझु न कुझु करणो पवंदो आहे, ऐं ज़िंदगी में करण जे लाइ असांखे पंहिंजो पाण सां ॻाल्हाइणो ज़रूरु पवंदो आहे, पंहिंजो पाण खे ॾिसणो ज़रूरु पवंदो आहे, पंहिंजो पाण तरफ़ वधणो ज़रूरु पवंदो आहे। जेसि ताईं हर रोज़ कुझु वक़्तु वेही असां पंहिंजो पाण सां न ॻाल्हाईंदासीं, पंहिंजो पाण खे न ॾिसंदासीं, एसि ताईं असां कॾहिं कंहिं मंज़िल ते न पहुची सघंदासीं। असांजो जीवन सदाई डगमगाहट जो शिकार हूंदो, सदाई असां सिर्फ़ु कोसीदा रहिजी वेंदासीं, कॾहिं घर खे, कॾहिं परिवार खे, कॾहिं पंहिंजो पाण खे, कॾहिं संसार खे, कॾहिं समाज खे, कॾहिं मुआशरे खे, कॾहिं माहौल खे, कॾहिं दोस्ती खे, कॾहिं कंहिं इंसान खे, सिर्फ़ु असां कोसीदा रहिजी वेंदासीं, ॿियो कुझु बि न थींदो। जेसि ताईं की असां सभु पंहिंजो पाण खे न ॾिसंदासीं। इन करे मुंहिंजो नालो योग ॾिनऊं, नाम ॾिनऊं, ध्यानु ॾिनऊं, सिमरन ॾिनऊं, जाप ॾिनऊं। भई जॾहिं असां अकेला बि वञी मालिक सां जुड़ंदासीं त पोइ कुझु पाईंदासीं, न त न। छो मालिक जे नाले ते असां वेहींदासीं सही, पंहिंजो पाण खे ॾिसंदासीं त सही। ऐं असां हर रोज़ सिर्फ़ु थोरो वक़्तु पंहिंजो पाण खे ॾिसूं, शाम जो सिर्फ़ु थोरे वक़्त लाइ। अॼु सॼे ॾींहं में मां छा कयो? असां ॿियनि खे सॼो ॾींहुं ॻाल्हाईंदा आहियूं, ॿियनि जे लाइ सभु कुझु चवंदा आहियूं, सभु कुझु ॿियनि खे ॻाल्हाईंदा आहियूं, ॾिसंदा आहियूं। सिर्फ़ु थोरो वक़्तु वेही करे पंहिंजो पाण खे ॾिसो। अॼु सॼे ॾींहं में ॿियनि जेको चयो, मां ॿियनि खे कुझु बि सम्झो, उन ते असां ॻाल्हाइणो ई न आहे, असां सभु पतो आहे। सिर्फ़ु घड़ी खनि पाण खे वेही करे ॾिसूं, अॼु सॼे ॾींहं में मां कंहिंसां कीअं ॻाल्हायो, मां कंहिंसां कीअं आहियो, मां ॿियनि सां केतिरी शिकायत कई, त ॿियनि मूंसां खोट कई, बेईमानी कई, ग़लति ॻाल्हायो, पर मां कंहिंसां छा कयो असां उहो ॾिसूं। जंहिं ॾींहुं असां पाण खे ॾिसणु शुरू कयोसीं त अॼु मां छा कयो, त पोइ असांखे जंहिं ॾींहुं पंहिंजी ॻाल्हि काई ग़लति लॻण लॻी, उन ॾींहुं असां सुधरणु शुरू थी वेंदासीं, संवरजणु शुरू थी वेंदासीं। जेसि ताईं असांखे ॿिए जी ॻाल्हि ग़लति लॻी, उहो ख़राबु लॻंदो आहे। छाकाणि त असां पाण खे ॾिठो न आहे, इन करे असां सिर्फ़ु असां पंहिंजो पाण खे चङो सम्झी करे वेही रहंदासीं, मां सही आहियां, ॿिए ग़लति कयो। हक़ीक़त में पाण खे ॾिठो न आहे, असां इन करे असांजो ॾोह न आहे, असांजो कसूर न आहे, असां पंहिंजो पाण ते सिर्फ़ु तकियो न आहे, ॾिठो न आहे।
असां सिर्फ़ु घड़ी खनि शाम जो वेही करे पंहिंजो पाण ॾिसूं त अॼु मां छा कयो, बसि सिर्फ़ु 5-10 मिंट असां वेही करे ॾिसूं। जंहिं घड़ी नज़र असां पंहिंजो पाण ते रखंदासीं, अॼु मूंखे ॿिए मुंहिंजे लाइ हिकिड़े लफ़्ज़ ॿ ॿुधो, मूंखे कंहिं चयो आहे, मां आग बगोलो थियुमि, छा मां कंहिंजी गिला कई आहे, कंहिंजे लाइ कयो आहे? अच्छा मां कई आहे, उहा सही ॻाल्हि कई आहे या ग़लति कई आहे? जेको मां लफ़्ज़ ॻाल्हायो उहो सही ॻाल्हायो आहे या ग़लति ॻाल्हायो आहे? जेको मूं खां थियो आहे उहो सही थियो आहे या ग़लति थियो आहे? सिर्फ़ु पंहिंजो पाण खे ॾिस। जेको अॼु कुझु मां इस्तेमालु कयो आहे उहो सही कयो आहे या ग़लति कयो आहे? सिर्फ़ु पंहिंजो पाण खे ॾिस। जंहिं ॾींहुं असां सिर्फ़ु पंहिंजो पाण खे ॾिसणु शुरू कयोसीं ऐं जंहिं ॾींहुं काई चीज़ असांखे पंहिंजी ग़लति ॾिसण में आई, त जंहिं ॾींहुं असांखे पंहिंजी का बि चीज़ ग़लति ॾिसण में आई त पोइ सम्झूं हाणे असांजी छुटण वारी आहे। भई ग़लति चीज़ मां पाण ॾे कीअं रखंदुमि, मां पंहिंजो पाण ख़तमु थियणु शुरू थी वेंदी, पंहिंजो पाण दूरि थियणु शुरू थी वेंदी, ऐं असां साफ़ु थियणु शुरू थी वेंदी। असां खां जेकी उहे ग़लती या ख़ामी या ख़राबी, वो सभु कुझु ॼाण हूंदे पतो हूंदे छॾिजे नथी, दूरि नथी थिए, असां वरी वरी कयूं था। उनजो कारण सिर्फ़ु इहो आहे छाकाणि त असां पाण ते तकियो न आहे, असांजो कसूर न आहे।